जिरका मां ख़बर शामिल क्यों था। लाखा दिनों जिरकाई जी रिपोर्ट मुताबिक अगस्टा तालके ठठे जे इलेक्शन के सिलसिले में उस्ताद दोस्त साथिन पारां ऐलान। गस्टा अगवान साईं खैर मोहम्मद कवी, साईं हबीबुल्ला गंदरो, साईं खमीसो दल ऐं ॿियनि दोस्तनि पारां ज़िले ठठे जे सियासी समाजी अदीब ऐं उस्तादनि जो सरवाण साईं इल्ताफ़ मला खे गस्टा तालके ठठे जे ईंदड़ इलेक्शन लाइ सदर नामज़द करे छॾियो। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल झिरकमीअ जो उस्ताद दोस्त साथिन जो हिकु अहम इजलास थियो, जंहिंमें गस्टा अगवाणनि जी भरपूर शिरकत दौरान इजलास साईं खैर मोहम्मद कवी पारां अहम ऐलान कयो वियो त असां सभु ख़ुशनसीब आहियूं जो बग़ैर कंहिं उहिदे जी लालच जे असां हिक ॿिए सां मोहबत प्यार सां गॾु आहियूं। असांखे ख़ुशी थी रही आहे त सदर जे उहिदे लाइ अॼु असां हिकु अहिड़ी शख़्सियत जो ऐलान करे रहिया आहियूं जेको सदाईं हक़ सच जो आवाज़ बुलंद करे थो, जेको सदाईं उस्तादनि जे मसइलनि जे हल लाइ कोशान रहे थो। असांखे फ़ख़ुरु आहे त असां सभु दोस्त पंहिंजे उस्तादनि जे हक़नि जे लाइ जिदोजहद करे रहिया आहियूं।